पिथोरो में हर साल जी इन साल बि समाजी तंज़ीम APPSUKF तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे हवाले सां पिथोरो ऐं उनजे भरपासे वारे इलाइक़नि में 100 ग़रीब मिसकीन मुस्तक बेवा औरतुनि खे राशन ॾिनो वियो। समाजी तंज़ीम APPSUKF जे चेयरमैन डॉक्टर प्रदीप कुमार मलानी पारां 100 ग़रीब बेवा औरतुनि में राशन जा बैग तक़सीम कया विया। उन मौक़े ते मुस्तक औरतुनि पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इंतिहाई घणा थोराइता आहियूं। डॉक्टर मोहम्मद इक़बाल समेत संदसि समूरी टीम जा जिन असांखे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने लाइ राशन ॾिनो। असां संदसि इंतिहाई घणा शुक्रगुज़ार आहियूं। अलाह पाक खे सदा ख़ुशि आबाद रखे, सिहत तंदुरुस्ती वॾी जमा अता करे। समाजी तंज़ीम APPSUKF जे चेयरमैन डॉक्टर प्रदीप कुमार मलानी जो चवणो हो त असां डॉक्टर मोहम्मद इक़बाल साहिब जा इंतिहाई घणा शुक्रगुज़ार आहियूं जो ॿाहिरि मुल्क में रही करे ग़रीब मिसकिन मारोड़नि जी सार लहे थो। असां हर साल रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में मुस्तक बेवा ग़रीब मिसकिन औरतुनि खे राशन ॾींदा आहियूं। उन सां गॾोगॾु उमरकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुफ़्त मेडिकल कैंपूं पिणु लॻायूं वेंदियूं आहिनि, जिन सां हिते जी ग़रीब आवाम खे वधि खां वधि फ़ाइदो थींदो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।